आदलपुर वेझो पसंद जो परणो कंदड़ नारी ऐं नींगरी समेत 4 ॼणा मुबैना खंबे गुम किया विया आहिनि। ॻोठाणनि एहतिजाज कयो। एहसान मलिक ऐं मसमात अतीक पसंद जो परणो कयो हो। सखर जी अदालत में तहफ़ुज़ लाइ दरख़्वास्त भी दाख़िल कराई हुई। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस तहफ़ुज़ ॾियण बदिरां घरनि ते काह करे मसमात अतीका ऐं नींगरी समेत 4 ॼणनि खे खंबे खणी वई आहे। ॻोठाणनि इहो ख़दशो ज़ाहिर कयो त नारी खे कारे इल्ज़ाम हेठि क़त्ल कयो वेंदो। SHO आदलपुर ॻोठ ते चढ़ाई कई ऐं गिरफ़्तारी खां ॻोठ ते कयल चढ़ाई ऐं गिरफ़्तारी खां अणॼाणाई ज़ाहिर करे छॾी आहे। आदलपुर वेझो पसंद जो परणो कंदड़ नारी ऐं नींगरी समेत 4 ॼणा मुबैना खंबे गुम किया विया आहिनि। ॻोठाणनि एहतिजाज कयो आहे। माजिद अली कलवड़ का तफ़सील मालूम क्यों था। माजिद आगाह कजो, आदलपुर वेझो पसंद जी शादी कंदड़ नारी ऐं नींगरी समेत 4 ॼणनि खे खंबे गुम कियो वियो आहे। मामलो आहे छा? ॻोठाणनि एहतिजाज भी कयो आहे। बिल्कुल आदलपुर ॻोठ सजावल मलिक है जिते उतां जा रवासी आहिनि। मलिक बिरादरी जा फरमान अली मलिक हो, इमामदीन मलिक हो ऐं औरत साल करे सचल प्रेस क्लब आदलपुर के एहतिजाज कंदे इन इल्ज़ाम हो त आदलपुर पुलिस मुख़्तलिफ़ पुलिस अदाला साण करे असांजे ॻोठ ते चढ़ाई करे मुबैना तौर असांजे जेको आहे शादीशुदा जेका नारी है जेका एहसाना मलिक का बोटकी कोर्ट में शादी कई, जेका उन्होंने चयो त एहसाना मलिक पारां जेको हाई कोर्ट सकर में तहफ़ुज़ एप्लीकेशन दाख़िल कई ऐं उन खां पोइ जेको आहे सकर हाई कोर्ट पारां उनखे जेको आहे तहफ़ुज़ आर्डर जारी कयो। जंहिंखां पोइ आदलपुर पुलिस पारां जेको आहे तहफ़ुज़ ॾियण बदिरां जेका मुखालफ़त जेका आहे जेका आतिका जेका माई आहे उनजा जेके वारिस आहिनि उहे जेको आहे घर आदलपुर पुलिस खे ॻोल्ही ॾिठो त घर अंदरि दाख़िल थी। घर जी चौधरी जेको तक़दस पामाल करण बाद घर में दाख़िल थी। वज़ीर मलिको, मीरसर मलिको ऐं अतीका मलिक ऐं निकिरी आहे जेका जनत जेका उन खे भी खंबे गुम करी आहे। जॾहिं त हुनजो चवणो त सोना ज़ेवर रोक रक़म ई कोन हुई जेका उहा बि पुलिस जेको आहे खणी वई आहे। हिन जेको आहे त हाई कोर्ट सकर ऐं सेशन कोर्ट घोटकी SSP DIG सकर ॿियनि खां नोटिस ॾियण जो मुतालबो कयो आहे। होॾां ज़रियनि मां ॼाण मिली आहे त आदलपुर पुलिस खे जेको आहे त वज़ीर मलिक जेको हिन वक़्तु आदलपुर जो कैद आहे। जॾहिं त हुन इहो बि इल्ज़ाम हुयो त जेका माई आहे अतीका मलिक जेका हुनखे कारो करे मारे ॾियण जो हुकुम कचियो आहे। हुननि चयो त जेके असां जेके माण्हू आहिनि उनखे आज़ादु कराए असांखे तव्हां इंसाफ़ फराहम कयो। आदलपुर पुलिस जांच ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई। जी महिरबानी माजिद तफ़सील ॾियण जे लाइ। आगाह क्यों पे अवांखे त ॿिए पासे पुलिस अहिड़ी कंहिं बि चढ़ाई या माण्हुनि खे गिरफ़्तार करण खां इनकार करे छॾियो आहे। पुलिस जो चवणु आहे त अहिड़ी का बि कार्रवाई नाहे कई वई। ॻोठाणनि तरफ़ां एहतिजाज भी कयो वियो आहे।